नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरन जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे बोज़दार वॾा खां ख़बर ॾींदा हलूं त बोज़दार वॾा भरिसां ॻोठ गुल हसन कुबर जे रवासिन पोरे ज़मीर हुसैन कुबर मीडिया आॾो दाईंदे चयो त बाअसर ज़ाहिद कुबर जे चए ते मिसकिननि जो बोज़दार वॾा पुलिस जीअण जंजाल करे छॾियो। मां पोरियो करे पंहिंजे बचनि जो पेट पालींदो आहियां। बोज़दार वॾा पुलिस थाणे ते मुक़ररु थियल पुलिस एहलकार शाहिद रिंद ऐं ॿिया पुलिस एहलकार ज़बरदस्ती मुंहिंजे घर में दाख़िल थी मूंसां बदतमीज़ी करे मूंखे ज़बरदस्ती खंभण जी कोशिशि कई ऐं मूंखे 10,000 रुपया रिश्वत वठी मूंखे छॾियो ऐं मूंखे धमकियूं ॾिनियूं। अगर कंहिंखे ॻाल्हि कई त तोखे गिरफ़्तार करे कूड़नि केसनि में फासाईंदासीं। हिननि चयो त पुलिस एहलकार शाहिद रिंद मूंखां 10,000 रुपया रिश्वत वरिती, जंहिंजी वीडियो सबूत तौर ते मौजूदु आहे। हिन चयो त साॻी पुलिस एहलकार कुझु ॾींहं अॻु मूंखे बिना जवाज़ गिरफ़्तार करे मूंखे रिश्वत वठण बाद आज़ादु कयो। पुलिस जे ज़ुल्मनि खां तंग थी पिया। हिननि IG सिंध DIG सखर SSP खैरपुर खां मुतालबो कयो त बोज़दार वॾा थाणे ते पुलिस एहलकार शाहिद रिंद जे ज़ुल्मनि खां मूंखे निजात ॾियारे मूंसां इंसाफ़ कयो वञे। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।